नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। मिठी खां त छाछरे वेझो 7 वरे जी ॿाड़ी गले में सोपारी फासण सबबि फौत थी वई आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा रहूं त ॻोठ आरब जी ढाणी जी रहवासन ॿुधायो वञे पियो त सुभाणे मंगरियो जी 7 वरे जी ॿाड़ी नवाज़ा गले में सोपारी फासण सबबि छाछरे जी अस्पताल में दमदणी हवाले कयो आहे। मासूम ॿाड़ी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मिठी खां त छाछरे वेझो 7 वरे जी ॿाड़ी गले में सोपारी फासण सबबि फौत थी वई आहे। ॻोठ आरब जी ढाणी जी रहवासी सुभाणे मंगरियो जी 7 वरनि जी ॿाड़ी नवाज़ा गले में सोपारी फासण सबबि छाछरे जी अस्पताल में दम ॾिनो। मासूम ॿार जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, मासूम ॿाड़ी फौत थी वई आहे। छाछरे खां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। छाछरे वेझो 7 वरे जी ॿाड़ी गले में सोपारी फासण सबबि फौत थी वई आहे। ॻोठ आरब जी ढाणी जी रहवासी सुभाणे मंगरियो जी 7 वरे जी ॿाड़ी नवाज़ा गले में सोपारी फासण सबबि छाछरे जी अस्पताल में फौत थी आहे। मासूम ॿाड़ी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। मिठी मां छाछरे वेझो 7 वरनि जी ॿाड़ी गले में सोपारी फासण सबबि फौत थी वई। ॻोठ आरब जी ढाणी जी रहवासी सुभाणे मंगरियो जी 7 वरनि जी ॿाड़ी नवाज़ा गले में सोपारी फासण सबबि छाछरे जी अस्पताल में दम ॾिनो। मासूम ॿार जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मिठी खां त छाछरे वेझो 7 वरे जी ॿाड़ी गले में सोपारी फासण सबबि फौत थी वई आहे। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। ख़बर जे हवाले सां वधीक आगाह कंदा हलूं त ॻोठ आरब जी ढाणी जे रहवासी सुभाणे मंगरियो जी 7 वरे जी ॿाड़ी नवाज़ा गले में सोपारी फासण सबबि छाछरे जी अस्पताल में फौत थी वई आहे। मासूम ॿाड़ी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु भेरो शेयर कंदा हलूं। मासूम ॿाड़ी फौत थी वई आहे। छाछरे वेझो 7 वरे जी ॿाड़ी गले में सोपारी फासण सबबि फौत थी वई आहे। छाछरे वेझो 7 वरनि जी ॿाड़ी गले में सोपारी फासण सबबि फौत थी वई। ॻोठ आरब जी ढाणी जी रहवासी सुभाणे मंगरियो जी 7 वरनि जी ॿाड़ी नवाज़ा गले में सोपारी फासण सबबि छाछरे जी अस्पताल में दम ॾिनो। मासूम ॿार जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।